नौशहर फिरोज़ ज़िले में वधंदड़ बदअमनी न घटी। नेशनल हाईवे लिंक रोडनि तां 8 मोटरसाइकिलूं ऐं रोक रक़म ॾींहुं ॾिठे जो फुर मिसकिन ॻोठाणनि जा 16 ढोर बिचौर काहे विया। ॿिनि घरनि मां अलह तलह खणी विया। ॻोठ बेग मोहम्मद पंवर में 8 हथियारबंदनि पारां इस्पताल ते चढ़ाई करे मरीज़नि ऐं अमले खां लिखेर पंहिंजी फुर। वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ज़िले बार जे वकीलनि पारां कोर्ट खां प्रेस क्लब नौशहर फिरोज़ ताईं एहतजाज कयो वियो। ख़बर मूजिबि नौशहर फिरोज़ ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनी, क़त्ल, अगवा जे वारदातुनि ख़िलाफ़ ज़िले बार जे सॾ ते वकीलनि जे वॾे अंग सीशन कोर्ट नौशहर फिरोज़ खां एहतजाजी रैली कढी, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब नौशहर फिरोज़ पहुती। रैलीअ जी अॻवानी ज़िले सदर अब्दुर्रहीम अब्बासी, अब्दुल सत्तार लोराणी, शौकत बोयो, इशफ़ाक़ तगर, उमरदीन पंवर, अरबाब अली चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ, जेकी नाअहल SSP इल्ताफ़ लिगारी हटायो, नौशहरो बचायो जा नारा हणी रहिया हुआ। उन्हनि मीडिया ॿुधाईंदे चयो त ज़िले पुलिस इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे ज़िले अंदरि अमन अमान जी सूरत हाल ॻणितीअ जोगी थी वई आहे, जंहिं सबबि ज़िले वासियुनि जो सुकून तबाह थी वियो आहे। हिननि चयो त SSP इल्ताफ़ लिगारी जे पेर पाइण खां पोइ क़ौमी शाहराह, लिंक रोड, ॾोहारी माण्हुनि जे हवाले आहिनि। माण्हू घरनि अंदरि बि गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हिन मुतालबो कयो त नाअहल ऐं करप्ट SSP इल्ताफ़ लिगारी खे हटाए ज़िले में अमन अमान जी बहितरीअ लाइ क़दम खयां वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।